जी दोस्तों, हींअर असीं मौजूदु आहियूं उन ॾाचीअ जी मज़ार ते जंहिंजे लाइ मशहूरु आहे त हिन खे 7 फेरा ॾियण सां जेको आहे सो का बि दिलि जी जेका मुराद हूंदी उहा पूरी थींदी। तो असीं हींअर मौजूदु आहियूं गाजी शाह जे पोएं पासे ॾाची जी मज़ार आहे जंहिंजे लाइ इहो मशहूरु आहे त हिन खे 7 फेरा ॾियण सां दिलि जी जेका उमेदु आहे उहा पूरी थींदी। जी दोस्तों, गाजी शाह जी मज़ार डिस्ट्रिक्ट दादू जे ओलह तरफ़ ते पहाड़नि में जेको आहे सो मशहूरु तरीन जेका आहे सो मज़ार आहे मुर्शिद गाजी शाह जी, ऐं उते मौजूदु आहे क़बर ॾाची। सो 7 फेरा खे आहे तमामु वॾी जेका आहे सा मज़ार आहे। अचो मां थोरो दोस्तनि खे मज़ार जो जेको आहे सो ॾेखारियां त ॾिसो तव्हां ख़ुदि त जेका आहे सा केॾी तमामु जेका आहे सा वॾी मज़ार आहे। तक़रीबन कोई 15 फुट या 20 फुट जी लंबाईअ ते जेका आहे सा मज़ार आहे, ऐं उन खां पोइ जेको हिनजो पेट आहे उहो बि वॾो आहे। ऐं दोस्तों, हाणे अॼु ताणे हिते जेको आहे सो मेले जो माहौल कोन्हे। असीं ईअं चकर ते आयासीं, को अहिड़ो ख़ासि माण्हू बि नज़र कोन पिया अचनि। बहरहाल मां ख़ुदि जेको आहे सो फेरा ॾींदुसि, ॾिसूं त असां 7 फेरा ॾेई सघूं था या न। जी ॾिसूं छा थो थिए। बताइए ट्रेन आई चौथे में न दोस्तों, असांखां कमु घणो हो ऐं जेको आहे सो फेरा न ॾेई सघियासीं। बहरहाल हिन मज़ार जे लाइ मशहूरु आहे त हिन खे जेको 7 फेरा ॾींदो उहो जेको आहे सो पंहिंजी कामयाबी ऐं कामरानी हितां अता कंदो। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजे यूट्यूब चैनल सिंध कैनाल जे प्लेटफॉर्म तां तव्हांखे सुठियूं सुठियूं शयूं ऐं तारीख़ी मक़ाम जेको आहे सो ॾेखारियूं। अॼु असीं मौजूदु आहियूं ॾाचू जी मशहूरु बाज़ार ते, जंहिंजे लाइ थियो वेंदो आहे ॾियण सां दिलि तमन्ना जेका आहे उहा पूरी थींदी आहे। तो दोस्तों, हर तमन्ना जो ख़ालिक, हर तमन्ना जो मालिक